इतना बास बासल हुई वेंदी ओलिया ते ॾियण लाइ बास 4-5 न्याणियूं खणियूं, हिकिड़ो पोटो खणियो, 10-6-7 छोकिरा वरिता ऐं वियासीं। तेसीं रस्को ख़राबु थियो, वेठा वेठा असांजो हिकु ॿिए बि लॻे असांजो। पोइ वरी गाॾी ठही असीं विया, गाॾी हली 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 गाॾी अंदरि वई दिनू एतिरो वाक़ियो थियो गाॾी केॾांहुं वञे पई। पोइ सभु जा सभु असीं अंदरि विया लिया जी दिनू 4 ॿार विया आहीं मथे कोन निकिरिया। वियासीं 4-5 6-7-8 ॼणा, उन्हनि खे ॿाहिरि छिके छिके हिकिड़े छोकिरे कढिया, असांखे बि कढियूं। पण बाबा हुते ॾिसूं त केरु रण पट केरु कोन्हे संभालण वारो असांखे। अहिड़ो वाक़ियो असांखां थियो ज़ुल्म थियो, कॾहिं ॾिठो न कॾहिं असीं वाक़ियो अहिड़ो असांखां थियो आहे। हाणे 7-8 पुट आहिनि, उन 2 कुंवारा आहिनि, ॿिया शादी वारा आहिनि। इहे न्याणियूं आहिनि मुंहिंजियूं। हाणे छा था चओ को हुकूमत खां? असांखे हुकूमत असांखां मदद जो कंदा त असीं उन्हनि खां मदद कंदासीं। ॿुधी न, हाणे त रनड़ी थी विया आहियां, केरु कोन्हे मुंहिंजो जे मूंखां असांखां बचनि खां ई 5 खां जे मदद कंदा त असीं बि उन्हनि खां मदद आहियूं। उन्हनि खे बि असीं चाहींदासीं